क्रिकेट परस्तार हर साल शिद्दत सां पाकिस्तान सुपर लीग जी मैचुनि जो इंतज़ार कंदा आहिनि, छो त ही हिकु अहिड़ो इवेंट आहे जिते मुल्की तोड़े परदेही क्रिकेटरनि जे टैलेंट खे पंहिंजी सलाहियतुनि जा जोहर ॾेखारण जो मौक़ो मिले थो। पर पाकिस्तान सुपर लीग जे चाहींदड़नि लाइ बुरी ख़बर इहा आहे त PSL जे नए एडिशन जे मुतासिर थियण जो इम्कान आहे। मुल्क में आम चूंडुनि सबबु ईंदड़ साल पाकिस्तान सुपर लीग जे मुतासिर थियण जो ख़दशो ज़ाहिर कयो पियो वञे ऐं इन दस में मैचिस जी तारीख़ुनि ऐं वेन्यूज़ बाबति पाकिस्तान क्रिकेट बोर्ड अख़्तियारुनि ऐं फ्रेंचाइज़ जो अहम इजलास 25 सेप्टेम्बर ते सॾायो वियो आहे। ज़रियनि मूजिबि PCB जे नए मैनेजमेंट कमेटी तहत PSL गवर्निंग काउंसिल जो पहिरियों इजलास सेप्टेम्बर जे आख़िर में शेड्यूल आहे, जंहिंमें पाकिस्तान सुपर लीग जे नए एडिशन जूं मैचूं ऐं तारीख़ुनि बाबति हतमी फ़ैसिलो कयो वेंदो। ज़रियनि जो इहो बि चवणु आहे त ईंदड़ साल जी शुरूआत में मुल्क में आम चूंडुनि जो बि इम्कान आहे, जंहिंखे नज़र में रखंदे पाकिस्तान सुपर लीग जूं मैचूं गॾियल अरब रियासतुनि में कराइण जे ऑप्शन ते गौर कयो वेंदो। ॿिए पासे घणे क़दुरु टीमुनि जा मालिक मुल्क खां ॿाहिरि हुअण सबबि इजलास में वीडियो लिंक ज़रिए शिरकत कंदा। PSL फ्रेंचाइज़र्स मालिकनि जी ख़्वाहिश आहे त जल्द खां जल्द मैचुनि जो शेड्यूल फाइनल करे मैचुनि जी तारीख़ुनि जो ऐलान कयो वञे।